खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में कमिश्नर सखर गुलाम मुस्तफ़ा फुल सिविल अस्पताल खैरपुर पहुची मुख़्तलिफ़ शोबन जो दौरो करे हाउस जॉब कंदड़ डॉक्टर ऐं डॉक्टरनि सां मुलाक़ात कई है। बाद में तकरीब में मेहमान ख़ास तौर शिरकत कई है। इन मौके ते डॉक्टर ऐं डॉक्टरनि खेसि शील्डूं ॾिनियूं वयूं। तकरीब खे ख़िताब कंदे कमिश्नर सखर चयो त खैरपुर शहर में सईद क़ाइम अली शाह जी कोशिशुनि सां सिविल अस्पताल जी तमामु वॾी ख़ूबसूरत बिल्डिंग तैयार कई वई है, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईंदड़ सवे मरीज़नि जो इलाज करे हुननि जा ऑपरेशन करे मुफ़्त दवाऊं रिहाइश खाधो वग़ैरह ॾिनो वञे थो। हिन चयो त सिविल अस्पताल खैरपुर जा डॉक्टर मेहनती ऐं ज़हनी आहिनि, जेके बिना फ़र्क़ जे ग़रीब अवाम जो इलाज करे रहिया आहिनि, जेका ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन वधीक चयो त असांजी कोशिश आहे त अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं, अवाम जा बुनियादी मसइला बिना फ़र्क़ जे हल कयूं। असांजी कोशिश आहे त अवाम जी ख़िदमत कयूं। इन मौके ते डॉक्टर एजाज़ अली समो, MS डॉक्टर हुसैन अबड़ो, डॉक्टर आज़ाद लाशारी, डॉक्टर मुख्तियार लाखो ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।